महिरबानी पहिरियों तव्हां शुक्रिया अदा कयां हिन जो रोशनी पब्लिकेशन वारनि जो जे मूंखे घुरायो आहे हिन ते सिंध जे मशहूरु यगाने क़िस्म जो राइटर माणिक जे बारे में। माणिक जो असुलु नालो त मुनीर अहमद हो, मेमूनोज़ाद जो, नवाब शाह जो। माणिक जो टे लाइफ में टिनि हिसनि में विराइबो। हिकिड़ो त जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदो ऐं ॿियो वरी शादी खां पोइ जेको कराची वियो। टियों जो आख़िरी हुयो नवाब शाह मोटी वियो मेडिकल स्टोर हलाईंदो। त माणिक शुरू में जेको आहे सो तमामु ठीकु ठाक माना ख़ुशि मिज़ाज पर संजीदह ऐं मिलनसार दोस्ती जो सुठो। पहिरीं मुंहिंजी मुलाक़ात हुन सां सिंध यूनिवर्सिटी जी हॉस्टल में हिते ओल्ड कैंपस हुन ज़माने में हूंदो ऐं ही BA जे क्लासिस में हूंदो, हिते बसंत हॉल में हलंदा। पर ही रहंदो हुयो गुरू नगर हॉस्टल आहे हुई अफंदी पार्क जे भरिसां। सो उते मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी वाया यूसुफ लगारी जेको हाणे त वॾो एडवोकेट आहे। हुन वक़्तु जेको आहे सो हुयो स्टूडेंट लीडर हो। उहो माणिक उते बि मां ॾिसुमि त ही साफ़ सुथिरो हिन जो बिस्तरो ॿियनि टीचर्स खां मुख़्तलिफ़। यूसुफ लगारी घणो थोरो गारियल हुयो, मामो मामो त पोइ सॼी हुउसि। हिनखे कॾहिं कॾहिं ॾेई ईंदो पर ही कॾहिं बुरो लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो। माणिक शुरू में जेको हुयो सो हिन जो मोस्ट राइटिंग जेके नेशनलिज़म ते क़ौम परस्ती ते ऐं उन में मशहूरु कहाणी हिकिड़ो नंढिड़ो ड्रामो लिखियो हुई सिंधड़ी जा सपूत, जेको सिंध यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स जे हलचल ते लिखियो हुई। ॿियो हुयो हुनजो बीइंग ए नेशनलिस्ट हुन लिखियो हुयो नॉन्ग। त उहो शायदि उन ज़माने एंटी मुहाजिर फीलिंग्स हुयूं, सो माणिक में बि हुयूं। राइटर हुयो उन में उन मुहाजिरनि खे तक़रीबन उन स्टाइल सां पेश कयो आहे त ही दांग आहिनि। और असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त हो कासिम पत्थर, हुनखे जवाबु ॾिनो पग जी लज। उन में हुनजो सूबेदार बि सिंधी, वॾेरो बि सिंधी, हारी बि सिंधी, ऐं हुनजी बेइज़ती कनि था। ख़ैर माणिक जेको आहे सो उन खां पोइ काफ़ी कहाणियूं हुन लिखियूं ऐं हिकिड़ो ॿियो मसइलो हुयो माणिक सां त हुनखे ज़िंदगी में माना कुझु रोज़गार लाइ बि खपे, छो जो हिन जो वालिद साहब जेको हुयो नवाब शाह जो उहो टीचर हो। पोइ ही हिते हैदराबाद में बि टीचर जो कारीगर में गवर्नमेंट स्कूल हो पर पढ़ाईंदो हुयो, सॉरी मतिलबु त लिखंदो हुयो, पाण पढ़ंदो हुयो। उन में हिन जो जेको आहे सो जीअं यूनिवर्सिटी ख़तमु थी त पोइ ही हिते टंडरियागा में जॻह वठी रहणु लॻो। अच्छा, उन पीरियड में मां बि हिन सां गॾु रहणु लॻो। माणिक पोइ आहिस्ते आहिस्ते थोरो मायूस ऐं डिप्रेशन बि हुन में ईंदी हुई। त मतिलबु उन वक़्तु माणिक जॾहिं माण्हू ॾिसे त को मीनिंग लाइफ जी मीनिंग जी ॻोल्हा में हुजे पर हुनखे मीनिंगलेसनेस घणी जेको आहे सो महसूसु थींदी हुई। पोइ हुन हिकिड़ी दफ़े असां सुता पिया हुआसीं ॿार, त मां माणिक खां पुछियो त तूं जॾहिं लाइफ में नाकाम थींदे छा कंदे? त
मूंखे चई मां पोइ ख़ुदकशी करे छॾी, पर उहो एॾो डिटर्मिंड स्टाइल में चई जो मां हुनजी ॻाल्हि ते यकीन कयो। अच्छा, माणिक जो जेको आहे सो घणो पहिरियों जेको नॉवलेट लिखियईं लुड़ंदड़ नसुल, उहो हुन मुंहिंजे नाले ते मंसूब कयो मीर तेॾे जे नाले, तो उन काफ़ी हलचल मचाई, छो जो उन में हिकिड़े सियासी नौजवान जो ज़िक्र आहे जेको मायूस थिए थो, जेको सेक्सुअली फ्रस्ट्रेटेड आहे, जेको रोमांटिक बि आहे, जेको लाइफ खे मतिलबु ॾियणु बि चाहे थो, जेको पॉलिटिकल एक्टिविस्ट बि आहे। सो हुन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ठहियल आहिनि जेके हूअं त कोन अदब में इहो घणो अहिड़ो ज़िक्र आहे, फॉरेन अदब में तमामु घणो आहे, हिते बि आहे हाणे, त उन में के सेक्सुअल सीन्स जेके हुन में बयानु कयूं। ख़ैर उन में माना हिकिड़ो जेको मसइलो हिन जो आहे त उहो हिन जी पंहिंजी लाइफ हुई अहिड़ी त शाम जो जॾहिं उतां तंडिया गाम हेॾे ईंदो त सिल्क चाड़ी ते त हैदराबाद जूं हवाऊं, पोइ हिते अक्सर दोस्त वेहंदा हिते कैफे जॉर्ज ईरानियुनि जी, हुते ॿिया अजीब दोस्त इकठा थींदा, शौकत हुयो, मुश्ताक हुयो, अब्दुल कादिर जूणे जो कॾहिं कॾहिं ईंदो, अली बाबा ईंदो, अब्दुल हक आलवाणी बरयात उहो बि गुज़ारे वियो जल्दी, कॾहिं कॾहिं जोग्राफी जो उस्ताद हुयो ऐं पब्लिशर बि हुयो, ख़ुदि अदीब हुयो, साईं ज़फ़र शाह, मदद अली सिंधी ईंदो, त इहे सभु वेहंदा। पोइ सॼी दुनिया जो मतिलबु आहे त पॉलिटिक्स, अदब दुनिया जो, अच्छा इंटरनेशनल अदब जेको आहे सो ही माण्हू तमामु घणो पढ़ियो। त पहिरियों मां अचां हुन ते लुड़ंदड़ नसुल ते जॾहिं घणी हूअ हली त पोइ तव्हां अगरि जिन पढ़ियो हूंदो अल्बर्ट कामू जो दी फॉल, सिंधीअ में तर्जुमो थियल आहे काज़ी ख़ान जो ज़वाल, पोइ उन में अल्बर्ट कामू हिकिड़ो कचो चिठो पेश कयो आहे कंहिं इंसान जो, फ़र्द खे वाक़फ़ु कयो आहे त एक्चुअली हू कीअं मसनूई लाइफ गुज़ारे थो पर सम्झे पाण खे आला थो। तो कंहिं माण्हू चयो त अल्बर्ट कामू खे त इहो तूं आहीं, पर अल्बर्ट कामू जेको आहे हुन में लिखियो त ही कंहिं पर्टिकुलर कैरेक्टर जो नालो न आहे, हिन में मां बि आहियां, तव्हीं बि आहियो, हू बि आहे, ॿिया बि आहिनि, त इहो ई हुयो लुड़ंदड़ नसुल में माणिक बि हुयो, उन वक़्त जो सियासी कारकुन बि हुयो, उन वक़्त जो मायूस ॿिया अदीब बि हुया, पर बहरहाल उन तमामु घणी कंट्रोवर्सी पैदा कई ऐं बहरहाल उहो पॉपुलर बि हुयो, छो जो उहो हिकिड़ो जेको नई टेक्निक हुई स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जे ज़हन जे वहुकिरे में हुन लिखियो ऐं उहो पॉपुलर थियो। उन खां पोइ ही जॾहिं हिते वेहंदा हुया त हिते माण्हू कॾहिं कॾहिं बेज़ार थी पवंदो दोस्तनि मञा, ऐं वेहण हुन घटाए छॾियो, मां छो नथो वञी, चई दोस्त ठठोल घणी था कनि, माण्हू हिसास तमामु घणो। अच्छा, उन खां पोइ त हुन काफ़ी साह मुठ में बांग्लादेश जॾहिं थियो फौजी एक्शन, ऐं हिते बि जेको आहे सो तमामु ॾका हो, सेंसरशिप हुई ऐं वठ पकड़ हुई, पोइ हिन उन ज़माने में नालो इहो बदिलियो मुनीर अहमद मां माणिक करे चयो। साह मुठ में हिन जो तमामु घणो माना हिकिड़ो सप्रेस्ड डिप्रेस्ड कैरेक्टर आहे, जेको कुझु फील बि करे थो, कुझु करणु बि चाहे थो, पर उहो कुझु करे नथो सघे ऐं हिकिड़े डप जो शिकार आहे, त उहो काफ़ी जेको आहे सो पॉपुलर हुयो। उन खां पोइ ॿियो जेको अहम किताबु आहे इहो जेको मुंहिंजे हथ में आहे, सीक्रेट ऑफ दी मैंशन, हवेली जा राज़, या ॿियो जेके हिन में कहाणियूं आहिनि, उहो जॾहिं मार्केट में आयो
उन तमामु घणी हलचल मचाई। शुरू में जेको आहे सो त माण्हुनि घणनि त असां वटि रीडर्स जेके न कहिड़ी ॻाल्हियूं जेकॾहिं तव्हां कंहिं बि नॉवल में कुझु सेक्सुअल सीन्स आहिनि त पोइ के माण्हू मज़े ख़ातिर पढ़ंदा आहिनि, पर उहो एक्चुअली हुन समाज जो अक्स ॾेखारियो पिए त कीअं हिकिड़ी सप्रेस छोकिरी आहे जेका शाह ख़ानदान जी हुई ऐं हुनखे ऐं उहा पोइ माण्हू खे पुछे चयो आहे हिकिड़ी छोकिरी हुई वाकई त पोइ उहे जेके आहिनि सो कीअं उन नंढो छोकिरो हुयो त कीअं उहो हुन में इन्वॉल्व थी वञे ऐं हुनखे यूज़ करे थी। ऐं उन में जॾहिं छो जो हुनजो वाज़े तौर ते ॾिनो त हिकिड़ी रेप्यूटेड फैमिली आहे बज़ाहिर शाहनि जी, सो उहो किताब या जेको आहे हवेली या राज़ उहो तमामु घणो पॉपुलर हुयो ऐं हिकिड़ो हुन में हिट हुई, चोट हुई हिन ते समाजी रस्मुनि ते, दकियानूसी रस्मुनि ते, मुदेफ़ाल रस्मुनि ते, क़ुरान सां शादी करणु या शादी न कराइणु त जेको इहो तमामु जबर आहे इंसान ते ऐं ख़ासि करे औरतुनि ते, बंदि बि रखो, शादी बि न करायो, ॿियो को हक़ न ॾियो, ॿाहिरि बि न घुमायो, त इहो सॼो जेको आहे सो हुन में ज़िक्र हुयो। उन खां पोइ वरी किताब शायदि माणिक इंटरनेशनल लिटरेचर तमामु घणो पढ़ियो, घणे में घणो मुतासिर थियो रशियन लिटरेचर खां। दोस्तोयेव्स्की जो क्राइम एंड पनिशमेंट, चीखो, वेस्टर्नक जंहिं डॉक्टर ज़िवागो लिखियो, मायाकोव्स्की, अच्छा यसेनिन, अच्छा उन में हिकिड़ा अहिड़ा राइटर आहिनि जिन ख़ुदकशियूं कयूं। माणिक खे ये यसेनिन कई, मायाकोव्स्की कई, त उहे वधीक मोर इम्प्रेस करणु लॻा। अच्छा हिकिड़ी तरफ़ रशियन लिटरेचर, ॿिए तरफ़ वरी फ्रेंच लिटरेचर, अल्बर्ट कामू, जीन पॉल सार्त्रे, आंद्रे जीद जेको आहे सो उहो होमोसेक्सुअल हो। पोइ आंद्रे जीद जॾहिं घणी क्रिश्चन थी त पोइ हुन वाज़े तौर ते बोल्डली चवंदो हर माण्हू करेक्टर पंहिंजे जो पाण मालिक आहे, उहो ई रिस्पॉन्सिबल आहे, ॿियो हुन ते जेको आहे सो नथो करे सघे। उन खां पोइ जेको क्लासिक्स हुआ, विक्टर ह्यूगो, मोपासा जूं कहाणियूं, गुस्टाव फ्लेबर्ड जेका आहे सा उहा बि कंट्रोवर्शियल थी, मैडम कुआरी, उहो किताब जे रूसो जो सोशल कॉन्ट्रैक्ट, ऐं अमेरिकन लिटरेचर फॉकनर ऐं हेमिंगवे, इंग्लिश लिटरेचर हुन काफ़ी पढ़ियो, जर्मन लिटरेचर एमाइल ज़ोला, विक्टर ह्यूगो, त इहे तमामु बुक्स जो हुन ते घणो असरु हुयो। इन खां अलावा पोइ वरी माणिक जो हिकिड़ो पीरियड आयो जंहिंमें फिलोसॉफिकल सीरियस बुक्स पढ़णु लॻो, नट्शे जो, हेडगर, मार्क्स जी बि जेको आहे सो हुन क्रिटिकल निगाहुनि सां ॾिसणु लॻो। मार्क्स खे जीअं माण्हू मटीरियल फिलोसॉफर या मटीरियल प्रॉफिट करे पेश कनि था या आहिनि अञा बि, त हू हुनखे क्रिटिकली ॾिसणु लॻो। उन पीरियड में हिकिड़ो किताबु आयो हो हिते पाकिस्तान में बि, सॼी दुनिया में हुनजो घणो इम्पैक्ट हुयो, उहो अल्बर्ट कामू लिखियलु हो, मिथ ऑफ सिसिफस। मिथ ऑफ सिसिफस जेको आहे सो एक्चुअली देवमाला यूनानी कैरेक्टर हुयो, सिसिफस जंहिंखे देवताउनि सज़ा ॾिनी बग़ावत जी, त हिनखे सज़ा इहा ॾियो त हीउ पथर मथे खणी वञे पहाड़ जी चोटी ते, ऐं उहो वरी ॾिसे त हेठि किरे थो, वरी हेठि अची वरी मथे खणे, त यानी उन खे हुन कामू लाइफ सां भेट कई त इहा हिकिड़ी असफल पोरियो आहे, लाइफ मीनिंगलेस आहे असांजो जेका बि एक्टिविटी आहे। माणिक इन खां काफ़ी मुतासिर थी, पोइ
पाताल में बग़ावत लिखी, पर उनखे माणिक पंहिंजे मीनिंग ॾिनी, पंहिंजे ॿिए थोरो डिफरेंटली लिखियईं। उहो ही त हुन में सिसिफस जेको आहे अल्बर्ट काम्यूस उहो हुन ते पोइ माना ओबीडियंटली मजबूरनि हिकिड़ो कमु करे थो पोयो हुयो। पोइ ही उन में बग़ावत करे थो, ही कैरेक्टर बग़ावत करे थो त मां इहो असफल पोरियो लाॻीतो थकाईंदड़ ज़िंदगी जो पोरियो इहो मां न कंदुमि। पोइ उन में जेको आहे सो ज़्यूस जेको दैत आहे सो वधीक ॾमिरजी वञे थो ऐं चए थो त हिन जो जेको आहे सो हाणे हिनखे इहो जेको आहे चकर जेको आहे सो तमामु तेज़ कयो, पथर जल्दी खणी वञे, जल्दी अचे। पोइ इहो जेको आहे मॉडर्न उन एज में जेको आहे सो इहो प्रोलतारिया सां थिए थो त भाई प्रोलतारिया खे सोचण जो मौक़ो न ॾे, 16 कलाक कमु कनि ऐं वरी आराम करे वरी हलिया वञनि वरी कमु। त उहो हिकिड़ो जेको आहे सो हुन तक़रीबन उन जी इन सां सिंधी थिए थी। ख़ैर उहो काफ़ी जेको आहे किताबु पॉपुलर हुयो। माणिक जेको आहे सो फिल्मुनि जो बि शौक़ीन हो, अक्सर बेज़ार थींदो, बोरियत में फिल्मूं ॾिसण ईंदा हुआसीं असां, पर उन में बि हुनखे लाइफ में मज़ो अचणु छॾे ॾिनो। हुनखे ख़ुशि रहण बि ईअं बेदिलियो जीअं माण्हू ख़ुशि हूंदो आहे। पोइ वरी उन वक़्तु हिकिड़ो प्रभात आर्ट सर्कल हो, निसार हुसैनी ठाहियो उहो आर्ट सर्कल उन वटि वेंदो हुयो। बहरहाल माणिक हिकिड़ो वेगाणो थी वियो, दोस्तनि सां हुनखे मज़ो न ईंदो। पोइ वरी हिन ते माना शादी हर माण्हू ज़ाहिरा चाहींदो आहे थिए, शादी हिन जेको आहे सो मां पुछो आहे शादी करी छो थो, काफ़ी जॉब बि करी थो तो जेका सही नथी मिले तो चई त ईअं मामे मूंखे हिकिड़े ॾींहुं चयो त मां तूं शादी छो थो करीं, मतिलबु मुनीर चईं मुनीर शादी जेका सही ढंग जी मिले। त हुन हिकिड़ो अहिड़ो जुमिलो चयसि त इहो तूं अॼाई ॻाल्हि तोखे टुंग मिड़ई टुंग। त बहरहाल पोइ हिन शादी माइटनि जी मर्ज़ी सां हिकिड़ी सुठी छोकिरी पीरज़ादनि मां आई, मौली मुआज़ जे ख़ानदान मां आई, सिंध यूनिवर्सिटी जी स्टूडेंट हुई, उन सां शादी कई। शादी खां अॻु में हिन 2-3 नौकरियूं कयूं, हिकिड़ी दादू में अची सोशल वेलफेयर ऑफिसर थियो ऐं लेक्चरार थियो। बहरहाल उहो हिनखे मज़ो न आयो सोशल वेलफेयर ऑफिसर, हिन छॾे ॾिनी। पोइ शायदि शादी जॾहिं हिन कई त हिन में माना हिकिड़ो वधीक हिकिड़ो लाइफ हिनखे हेवी लॻी। अॻ में त अकेलो इंडिविजुअल हो, पंहिंजी जेका आहे डिप्रेशन पाण सां, त शादी माना हाणे ईअं जीअं माण्हू को मजबूरन कजे, इहा ईअं शादी जीअं कंहिं औरत खे शादी कराइजे मजबूरन ऐं उहो करणु न चाहींदी हुजे ऐं हुन जी थी वञे, त माणिक बि ईअं ई शादी कई। पोइ माणिक वरी माणिक सां अलॻि थी विया, ज़रा शादी हुन कई। पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे ख़त लिखियईं शोपनहावर जो जेको आहे सो पोल लिखियईं त ज़िंदा रहण जी ख़्वाहिश इंसान जी केॾी न मज़हक खे मजबूरी आहे। हाणे इहो तमामु इम्पॉर्टेंट जेको आहे सो जुमिलो आहे शोपनहावर जो, त ज़िंदा रहण जी ख़्वाहिश इंसान जी केॾी न मज़हक खे मजबूरी आहे। पोइ नौकरियूं जो ॿियूं छॾियईं त पोइ हीअ आयो कराची। कराची हिन जी लाइफ में वधीक फियर आंदो। उहो फियर हीअं त माणिक नौकिरी कई रशियन एम्बेसी जे टुलू रिसालो कढंदा हुआ, प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, ज़ाहिर त इंटेलिजेंस बीहंदा हुआ अची उन में। उन रशियन्स जेके तमामु हो हुया, डेंजरस हुया पाकिस्तान में। तो ही उन वक़्तु पोइ फियर में हूंदो, कंहिंसां मिलंदो कोन। अलाए कराची में ॿिया दोस्त जेके हुया एम्बेसी में, अनवर पीरज़ादो
ॿिया मुहाजिर दोस्त हुआ, शाहिद हुसैन हो, त मुमताज़ महर हो, ॿिया, पर ही घटि मिलंदो, कॾहिं कॾहिं कंहिंसां ईंदो, न त मोस्टली घणे जो ईंदो। अच्छा, मां सियासत छॾे ॾिनी, वरी सियासत शुरू कई, पोइ टे ॾींहं मां, अच्छा सख़्ती थी वई त मां हिन ॾे वियुमि। इहो माना उहो पीरियड हो जॾहिं लेट 70s, उन में घर में मूंखे चई तूं मुंहिंजे घर, हालांकि मुंहिंजो तमामु वेझो दोस्त हो, मूंखे तूं घर न ईंदो कर, छो? चई इंटेलिजेंस ईंदियूं, मां रशिया हुननि वटि कमु कयां थो, तूं पार्टी सां आई। अच्छा, ॿियो मां इहो आम ॻाल्हि आहे, छो जो हुन में घणनि माण्हुनि ॿुधो आहे, ही कम्यूनिस्ट पार्टी पाकिस्तान जे नवाब शाह यूनिट जो मेंबर हुयो, पर ॿुधाईंदो कंहिंखे कोन हो। ऐं हिनखे जेको मिलियल हुयो त ही अदी फ्रंट ते कमु करे, उन अदी फ्रंट जो हवाले सां बि हिकिड़ो आम ॻाल्हि वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां त हिनखे चयो वियो त तूं मीर सां पंहिंजे सां मूंसां यानी गॾिजी जेको आहे सो लिटरेरी सेल हलाए। उन सेल में शौकत हुसैन शोरो ऐं अरबाब फहावर, उहो मेडिकल जो स्टूडेंट हो, राइटर हो, पोइ त वरी सियासी लेफ्टिस्ट लीडर ठहियो, पर उन वक़्तु हू नेशनलिस्ट हो। भई एक्चुअली मां कटे आयुमि, छो जो त हीअ एक्चुअली टंडरिया में जॾहिं रहंदासीं तॾहिं जी ॻाल्हि आहे। सो मूंखे असां चारई वेठासीं लेनिन जो किताबु पढ़णु, उहो लेनिन जो किताबु हो क्रिटिकल रिमार्क्स ऑन नेशनल क्वेश्चन, लेनिन जो लिखियलु हो। उन में जॾहिं नेरो नेशनलिज़म जी लेनिन मुखालफ़त कई आहे, ॿार सिंजी कई अथई, पर उन में हुन चयो त ही नेशन्स खे सफ़ा हिक ॿिए सां उहो थी वञणु घुरिजे, हिकु थी वञणु घुरिजे। नेहरू नेशनल जॾहिं मुखालफ़त कई त शौकत शोरे चए त इहो त लेनिन पाण रूसी हुयो, रशियन नेशनल, तंहिंजे करे ॿियनि नेशनलिटीज़ जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो अथई। सो तंहिं ते असां चयोसीं ईअं न आहे। पोइ चई तव्हां बि गद्दार आहियो ऐं तव्हांखे असां न छॾींदासीं। पोइ हाणे त कुझु कोन्हे, पर मूंखे थोरो गुस्सो आहे, मां चयो असां बि थी सघियो तव्हांखे न छॾियूं, हिसाबु किताबु कयूं। बहरहाल उहो पहिरियों ई जेको सेल जी मीटिंग हुई सा धरम भरम थी वई। त माणिक नेशनलिस्ट बि हुयो, मार्क्सिस्ट बि हुयो। सो बहरहाल उहा वरी मीटिंग असांजी कान थी हुननि सां। त माणिक मार्क्सिज़म खे आहिस्ते आहिस्ते जॾहिं क्रिटिकली, ख़ासि करे जॾहिं आयो कराची में, त क्रिटिकली ॾिठई त मार्क्सिज़म सॼो सच न आहे, मार्क्स ते तनक़ीद थी सघे थी, मार्क्स जूं घणियूं ॻाल्हियूं अॼु जे दौर में क़ाबिल क़बूल न आहिनि। अच्छा, उहो इहो पीरियड हो लेट 60s या 70s जो, यूरो कम्यूनिज़म अची चुको अगेंस्ट सोवियत यूनियन जे कम्यूनिज़म जे, ऐं प्लूरलिज़म अची चुको त हिकु पार्टी जी डिक्टेटरशिप हुजे। त इहे घणियूं ॻाल्हियूं जेके अच्छा ओपन सोसाइटी, सीक्रेट सोसाइटी न हुजणु घुरिजे, त इहो इन जो तमामु घणो इम्पैक्ट पियो। उहो यूरोप जा ट्रेंड्स हेॾे एशिया, अफ्रीका, ॿियनि हंधनि ते बि आया। बहरहाल मार्क्स पार्टी, माणिक पार्टी छॾे चुको ऐं मार्क्सिज़म खे ख़ुदा हाफ़िज़ कई। त कराची में जॾहिं इहो मां वरी कंटिन्यू कयां त मूंखे न ईंदो कर, छो जो इंटेलिजेंस घणी आहे, मूंखे फील त थोरो थियो, पर एतिरो कोन थियो जो माण्हू माना हद तक आमेज़ कोन, माना पेन वठी कयईं, पेन फील करे जवाबु ॾेई। उन खां पोइ हिनखे हिकिड़ो ॿारु हुयो अली, हुन सां प्यारु हो ॾाढो। अच्छा, वाइफ सां हिन जा तालुकात जीअं मैकेनिकल हूंदा आहिनि। उन में मां हिकिड़ो ॻाल्हि तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायांव, हिकिड़े दफ़े फिल्म ॾिसणु वियो वाइफ सां गॾु। वाइफ पुछियसि तोखे मज़ो आयो? चई न, मां त तुंहिंजे करे मूंखे मज़ो न ईंदो आहे। पोइ वरी वाइफ बि छॾे ॾिनो हिन सां मूवीज़ ते चढ़णु या घुमणु, मार्केट में बि ज़रूरी शयूं वठी ईंदा,
अच्छा हिन में हिकिड़ो त घर जो कमु माना उहो पंहिंजो वक़्तु हो करण लाइ मां ॾिठोमांसि त कपिड़ा पाण पियो धोए, ॿियो कॉफ़ी कमु जेको आहे पाण ख़ुदि ई करे पियो वॉलंटरली जेके चइजे न, पोइ उहो घर जो बि कंदो। पोइ हिन ख़ुदि ई हिकिड़े ॾींहुं हिन जी डायरी पढ़ी वरिती पंहिंजी वाइफ जी। हुनजी वाइफ लिखियो त मूंखे छो जो इहो सॼो जो घर जो कमु कंदो हो, त वाइफ लिखियो त मूंखे माइटनि सुठे मुड़ुस खां जे बजाए सुठो नौकर ॾिनो आहे जेको सॼो ॾींहुं मुंहिंजो कमु करे, पर ही इज़ नॉट अ गुड हस्बैंड। सो बहरहाल उहो ख़ातून जेका आहे सां हुनखे सम्झी वई, छॾे ॾिनईसि जीअं हाणे हले पियो लाइफ में। उन खां पोइ छा थियो त रशियन्स बंदि करे छॾिया पंहिंजा वधारा कराची में, फ्रेंडशिप हाउस बंदि थियूं ऐं प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, त हीउ बेरोज़गार थी वियो। बेरोज़गार जो थी वियो त हिन ते तमामु घणो प्रेशर पियो, हाणे छा करे। पोइ उन में उनजा कुझु पैसा मिलियसि जेके नौकिरी छॾी आहे प्रोविडेंट फंड वग़ैरह वग़ैरह। पोइ ही मोटी आयो नवाब शाह, उते वञी खोलियईं मेडिकल स्टोर उन पैसनि सां। उहो मेडिकल स्टोर हिकिड़े ॾींहुं मां वियासीं त उहो बेदिलियो वेठो हलाए, ग्राहक कोड़ो वियासीं त अब हाणे पैसा हीअं थोरी सुभाणे ॾींदुमि, चई ठीकु आहे। मां चई सुभाणे न चई त चई पोइ हाणे पोड़ो मां दवा लाइ मोटाए छॾियां। अच्छा लेखो करणु न ईंदोसि जो हुन 10 रुपया ॾिनसि उन ज़माने में वॾा, त मूंखे चई त ही पैसा सही थो ॾिए, बाक़ी जेके मां एतिरा मोटाए ॾियांसि। सो मां चवां सही थो ॾेई, त बहरहाल उहो बि हिन बेदिलियो कंदो। पोइ हिन वरी उते बीहारियो भाउ खे, उहो हुयो नशई माना हेरोइन हुयो, उहो हिन जा पैसा खाई ईंदो खणी ईंदो, हिन जो दुकानु लास में हुयो। पोइ हिन जी ज़ाल हिन सां विढ़णु लॻी त हिन अहिड़े माण्हू खे हीरोइन खे छो रखियो थी। पोइ हिन कढियोसि, चई हाणे तूं नौकिरी न कर। उन खां पोइ हिकु वरी उहो माफ़ी वठणु चई हाणे मां हीरोइन छॾे ॾिनी, हाणे मां सही आहियां, सो मूंखे ॾे नौकिरी। चई ठीकु आहे, हिनखे ॾिनई 12,000 त उहो ईंदई इहो मेडिकल रेप वारा हुननि खे ॾिजाए, छो जो दवाऊं ॾेई था वञनि। उहो खणी उहो हलियो त हिन जो दुकानु बंदि थियणु लॻो, वेहिजी वई। वॾो शाकुंगो हिन जी ज़ाल तमामु घणो जहिड़ो कयुसि। उन ई पीरियड में जेको आहे सो हिन ते तमामु घणो जॾहिं प्रेशर पियो, हाणे छा करे, न दुकानु हलंदो न छा, ऐं घर कीअं हलंदो। पोइ उन पीरियड में आया, हाणे मां नथो चई सघां, पर किन माण्हुनि जो चवणु आहे त हुन मजबूर आहिनि उन्हनि हाणे जो लाइफ एंड कजे ऐं हुन ख़ुदकशी कई। DTTP इहो जेको आहे तमामु ख़राबु क़िस्म जी ख़ुदकशी जी ट्रायल आहे त हर ख़ुदकशी ख़राबु। पोइ बहरहाल उहो ख़ुदकशी कई या हार्ट अटैक थियो। सो उन खां पोइ हुनजो जेको आहे इहे ट्रेजिक डेथ थियो। ख़ुदकशी के माण्हू चवंदा ख़ासि करे हुनजी सिस्टर चयो त इहा ख़ुदकशी आहे, हुनजी ज़ाल रिफ्यूज़ कयो त हुन ख़ुदकशी न आहे कई, मे बी त बदनामी या छा हुनजे करे। सो बहरहाल उन खां पोइ सॼे सिंध में तमामु घणो हुनजो ॾुख महसूसु कयो। ऐं पोइ किताब सभु छपिया विया। पोइ हिनखे आहिस्ते आहिस्ते मानता बि घणी मिली, न सिर्फ़ु हिते पर हिंदुस्तान में। ऐं जीअं हाणे हीअ जेका कोशिशि कई आहे इंग्लिश में हुनजो जेको आहे तर्जुमो करायो वियो आहे, उहो बि तमामु ज़बरदस्तु ॻाल्हि आहे त ॿिया माण्हू नॉन सिंधी जेके आहिनि उहे पढ़नि। तो माणिक जो इहो हमेशह ज़िंदा रहंदो पंहिंजे लिखनि में ऐं बेबाक लिखनि में ऐं पावरफुल लिखनि में। अच्छा ही जेके मां ज़िक्र करे आयुमि त अदीब हुया माणिक, शौकत हुसैन शोरो, मुश्ताक शोरो, मदद अली सिंधी, अब्दुल हक आलमाणी, अली बाबा ऐं झूड़े जो साहब अब्दुल कादिर झूड़े जो।
उहे जेको आहे सो उन वक़्तु जेके कंटेम्पररी हुया उन्हनि सां हे काफ़ी कन्फ्रंटेशन हुया। मसलन हिननि अमर जलील, हाणे असां वटि वॾो आहे कान, पर हुन चयो त इहो नारेबाज़ अदीब आहे ऐं इहो जेको किताब हुन लिखियो त उहो एक्चुअली कृष्ण चंद्र जे गद्दार जी तक़रीबन कॉपी आहे, प्लेगरिज़म आहे। अच्छा, हिननि जोए साहब ते तनक़ीद कई त जोयो जेको आहे सो मॉडर्न थॉट्स खे कोन थो सम्झे ऐं जोए बि हिन जे ख़िलाफ़ु छो जो ही एब्स्ट्रैक्ट थॉट्स, एब्स्ट्रैक्ट नॉवेल्स, कहाणियूं ऐं जेका लैंग्वेज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ॾींदा उन ते जोए साहब तनक़ीद कंदो, उनखे बि कंफ्रंट कयूं। अच्छा, लिटरेचर जे हवाले सां हिननि जो जेको हुयो इज़हार सो ही कंदा अॻिते कदम में मदद अली सिंधी कढंदो, उन में ही मुखालिफ़ हुन जी कंदा इहो तारिक अशरफ जी। हालांकि तारिक अशरफ ने तो वॾो हुयो त हू सिंधियुनि जो हू आहे, हाणे तारिक अशरफ लिखंदो त पीपल्स पार्टी सही आहे पर CID सिंधी कान्हे, त उनखे ही एक्सपोज़ कयो हिननि त इहो जेको आहे सो को आर्गूमेंट कोन्हे। त इहो उन पीरियड में यानी ही तक़रीबन सॼो नवाण पैदा कई ऐं पुराणो जेको आहे स्टीरियोटाइप अदब या स्टीरियोटाइप ॻाल्हियूं या फ़िलसफ़ो उन जे ई ख़िलाफ़ु विया ऐं उहो काफ़ी उन जो इम्पैक्ट पियो नौजवान नस्ल ते। त इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट हुयो उन वक़्त जी इहा ॻाल्हि। हिन में हिकिड़ो डिस्कशन आहे ॿिए दोस्त सां, हुनजो हिन कहाणी जो उनवान आहे डेड लाइफ। त पोइ हुन में दोस्त हिनखे जेको आहे सो टोक करे चएसि थो त you are deceiving yourself. The ideology that you have opted to keep yourself satisfied clearly indicates that the strong acknowledgement of your sense of guilt. On the contrary, those people, the opportunist intellectuals, have maliciously entertained their personal interests into the national interest and shamelessly attained their mental peace. For them, the reasons of patriotism are to be searched in the facets of treason. Very wickedly, they have got their personal malice, immorality, viciousness, and deceit counted under the disguise of the service for a greater purpose. They have labeled their cowardice and opportunism as the need of the hour. They are happy and satisfied in the way of life, but the style that you have chosen, you won't be able to satisfy yourself because इते ख़तमु कयो आहे। हाणे इहो अॼु बि पंहिंजी जाइ ते आहे, इहे लिखियलु त तमामु घणो अॻे जो आहे, पर अॼु बि असांजे इंटेलेक्चुअल्स ऐं राइटर्स ते अचे थो।